वालेकुम अस्सलाम। शाला केरा सरदार दिलबर खान कीअं अचण थियो आहे सलीम खान जे इहो ताक़त सरदार जे जाइ ते रुख कंदा आहिनि त उन जाइ ते को मसलो ज़रूर हूंदो आहे। त पोइ ही मसलो आख़िरकार कहिड़ो आहे? अरे भाई जॾहिं पाण में बि वॾा ॻाल्हाइनि त कुते खे ज़रूरत न आहे जो विच में ॻाल्हाए। दिलबर खान पंहिंजे कुतनि खे सम्झा पंहिंजी औकात में रही ॻाल्हाइनि। हिते अची बकवास कई अथव, जेको मसलो आहे उहो हिते हल कयो। दिलबर खान कहिड़ो बाक़ी मसलो खयूं आया हो, ॻाल्हि ॿोलियूं कयो। सलीम खान इज्जत सां हिन सिकनी मां त खणी छॾ, न त पंहिंजी ज़िंदगी मां त खण। हे ज़मीन मुंहिंजे वॾनि जी आहे, अबनि ॾाॾनि जी, तुंहिंजी हैसियत छा थींदी आहे? तूं कब्ज़ो कंदे ॾिसां जेको करणो अथई त तूं कजां, तोखे मोकल आहे उते तां मुंहिंजी ताक़त आहे। सलीम खान तो इज्जत मां न ॼातो, हाणे तोखे तुंहिंजी असली हैसियत ॾसींदासीं। गर्मीअ जी मौसम में माण्हू खे माण जो मज़ो ई ॿियो आहे। असां चुप करे वेठा आहियूं त तव्हां मथे ते चढ़ी वियो। त पोइ इहा ॻाल्हि आहे, अचे वठ सरदार। केर तो मज़ा अचे, ये सॼी जागीर दिलबर खान जी आहे।